सखर में बोर्ड ऐं बरसात खां पोइ गैस्ट्रो ऐं मलेरिया जो मर्ज़ बेकाबू थी वियो। 2 हफ़्तनि अंदरि 11 ॿारनि समेत 14 ॼणा गैस्ट्रो ऐं मलेरिया विघे फ़ौत थी विया। सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं सखर में बि ताज़ो पियल बरसात ऐं ॿोॾ खां पोइ शहरी तोड़े ॿेराड़ी वारे इलाइक़नि में गंदो पाणी बीहण जे करे मच्छरनि जे आज़ार ऐं गंदो पाणी वापराइण सबबि औरतूं मर्द ऐं ॿारड़ा मलेरिया ऐं गैस्ट्रो जो शिकार थी रहिया आहिनि। सालियापुर जे ॻोठ शहबाज़ ॾिनो कोरखाणी ऐं ॻोठ वरियो बंभरो में गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान 6 वरियनि जे राधा, 16 वरियनि जी रोज़ीना, 45 वरियनि जो आदिल, 50 वरियनि जो सिंगार ख़ातून समेत 11 ॿारनि समेत 14 ॼणा पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। अहिड़े गंभीर सूरतहाल थियण बावजूद सिहत खाते शहर तोड़े ॿेराड़ीअ वारनि इलाइक़नि में मच्छरमार स्प्रे बि नाहे करायो, जॾहिं त पब्लिक हेल्थ खाते पीअण जो साफ़ पाणी बि शहरियुनि खे मुहैया नाहे कयो।